चाहते हैं, जिसे पता किया जाता है, जिसे इस्तेमाल किया जाता है कि लूटे बर्बाद कर डाले, कीड़े और डाले, टुकड़े टुकड़े कर डाले, बम गिराए, चलाए, गोलियों से छलनी कर दे, देश करे और भारत हमारी, हमको ये हिफाजत नहीं चाहिए। हम औरतें हैं, हम महफूज नहीं हैं, हम औरतें हैं, हम इज्जत नहीं है। देखिए आज का दिन ऐसा दिन है जब जिसमें हम खुशियाँ भी मना रहे हैं। ये दिन ऐसा है जब अपनी तकलीफ और दुख भी बांट रहे हैं। और आज का दिन मेरे ख्याल में पाकिस्तान में औरतों की तहरीक में एक बड़ी दास्तान और एक तारीख रकम करेगा। मेरा ख्याल है कि औरतें अच्छा खामोश कने ऐलान नज़ारे मान रगो ये तो मान जो साथी भी आया जेके 17 अप्रैल 2017 ते रियासती इदारे खां स्कूल मां कमे घुमे हुया ऐं हींअर ताईं उन्हनि जी का बि ख़बर न आहे। ऐं 17 अप्रैल 2017 ते हैदराबाद मां बि फूड डिपार्टमेंट जो सुप्रीडेंट खादिम हुसैन आरी जो गुम कया विया। उन खां पोइ मुसलसिल असांजा क़ौमी कारकुन, मुंहिंजो बाबा हिकु क़ौमी कारकुन आहे, मुसलसिल असांजा सिंध जा क़ौमी बाहर उतर जाइए आप स्टेज पे त घरनि में हुआसीं ऐं तालीमूं हासिल कया कयूं। जॾहिं ही पोस्ट डिसअपियरेंस जो मसइलो थियो त असीं हिकिड़ो फोरम जोड़ियोसीं वाइस ऑफ मिसिंग पर्सन, जंहिंजी कोऑर्डिनेटर आहे सोरठ हज़ार लोहार। ऐं मुसलसिल असीं 2 सालनि खां जिन जा प्यारा होम आहिनि उन्हनि जे लाइ जिदोजहद करे रहिया आहियूं। मां पोस्ट डिसअपियरेंस जे लाइ इहो चवंदसि त किथे जॾहिं को माण्हू के रोड हादसे में मरी वेंदो आहे या ख़ुदा जे तहत मरी वेंदो आहे त फैमिलीज़ उन्हनि खे दिलासो थी वेंदो आहे त असांजा जेके आहिनि वारिस उहे हिन दुनिया में न आहिनि रहिया। पर पोस्ट डिसअपियरेंस हिकु अहिड़ो मसइलो आहे जिथे उन्हनि जा वारिस न त जी सघंदा आहिनि ज़िंदगियूं ऐं न ई हू मौत खां वञी सघंदा आहिनि किथे अॻिते। छो जो हीउ खोड़ संगीन मसइलो आहे। बलोचिस्तान में पोस्ट डिसअपियरेंस जो मसइलो आहे, KPK में आहे ऐं सिंध में आहे ऐं हितां जो मीडिया बि उनखे का कवरेज न आहे ॾींदो ऐं हीउ मसइलो मुसलसिल बैन लॻल आहे जंहिंते को बि गॾिलाई थींदो। ऐं 8 मार्च जेको वुमेन्स जो ॾींहुं आहे, आलमी सतह ते जॾहिं औरत जो ॾींहुं मल्हायो वेंदो आहे, उन ॾींहुं मूंखे महसूसु थियो त विमेंस डे जे लाइ हिकिड़ो ही प्लेटफॉर्म आहे जेका असीं पंहिंजा मसइला अवां ताईं पहुचाए सघूं था। ऐं ही हिकिड़ो साइलेंट प्रोटेस्ट आहे जंहिंते असीं डिमांड करे सघूं था त पूरे पाकिस्तान में जेके बि क़बल गुम कयल माण्हू आहिनि उन्हनि ते अगरि को केस आहे त उन्हनि खे अदालतुनि में आंदो वञे या उन तहत उन्हनि कंहिं बि जुर्म कयो आहे त उन्हनि खे अदालतुनि में आणे उन तहत चार्जशीट कयो वञे। बाक़ी मुल्क जे कंहिं बि कानून में इहो न आहे त उन्हनि खे खपे ऐं गुम कयो ऐं वारिसनि खे उहा ख़बर करियो। मां उन सभिनी खे इहो ई चवंदसि त अॼु असां सां गॾु थियो ऐं हर उन औरत सां गॾु थियो जंहिंजो भाउ गुम आहे, जंहिंजो पीउ गुम आहे, जंहिंजो घरवारो गुम आहे, उनजो साथ ॾियो ऐं उनजी हिमत वधायो। मां फिर नारा उनजो जवाब ॾिजो, हम क्या चाहते हैं? आज़ादी। हम क्या चाहते हैं? आज़ादी। लिखने की मांगे आज़ादी, पढ़ने की मांगे आज़ादी, सरफरोशी की तमन्ना हमारे दिल में है। देखना है जोर कितना बाजुए का दिल में, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है। इस आवाज के साथ कातिल का मुकाबला नहीं कर सकते। सरफरोशी